नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो भरिसां ॻोठ हली नवाज ॾीपर में ज़मीन जे मामले तां ॾीपर बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो, जंहिं जे नतीजे में 25 साला नौजवान शमीम ॾीपर गोली लॻण सबबि मौके ते क़तल थी वियो, जॾहिं त मसमात समीना निसार उबैद काशिफ नज़ीर ज़ख़्मी थी पिया। इतला ते कंडियारो पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फोती ऐं ज़ख़्मियुनि खे तालुका अस्पताल कंडियारो आंदो वियो, जॾहिं त ज़ख़्मी निसार ॾीपर जी हालत नाज़ुक हुअण सबबि नवाबशाह रेफर कयो वियो, जॾहिं त क़तल थी वियल शमीम ॾीपर जो लाश ज़रूरी कार्रवाईनि बाद वारसनि हवाले कयो वियो। होॾां राब्तो करण ते पुलिस मीडिया खे ॿुधायो त मामलो ज़मीनी तकरार तां आहे, जंहिं सबबि धिरियुनि फायरिंग कई, जंहिं जे नतीजे में शमीम ॾीपर क़तल थी वियो। 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस वधीक मामले जी जांच करे रही है, जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। वफ़क़े सां फायरिंग जो सिलसिलो जारी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।